गुलाब लगारी शहर जे दाइम कॉलोनी में शाम जो अचानक इतने पहुंचे तो न शामू कृष्ण ऐं मेघो मेघवाड़ जे घरनि ऐं अयाज़ शाहाणी जे उतां खे अचानक बाहि लॻी वई, जंहिंखे बर वक़्ति सवे शहरनि पहुची दंबालो ऐं चंबड़ मां आयल फायर ब्रिगेड जी गाॾियुनि जी मदद सां घरनि जा लोढ़ा टोड़े पाणी हारे घरनि में मौजूद माण्हुनि ऐं घरनि खे वधीक नुक़सान खां बचाए बाहि ते कंट्रोल करे वरितो आहे, जॾहिं त को बि जानी नुक़सान न थियो आहे ऐं बाहि लॻण जो सबबु मालूम न थी सघियो आहे।